ख़बर ॾींदासीं पनवाकल मां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस कचे में ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन हिन वक़्तु बि जारी आहे। शेरू महर जी गिरफ़्तारीअ लाइ कचे जे ॿिन्ही पासनि खां कार्रवाई जारी आहे। एसएसपी सखर जो चवणु आहे गुज़िरियल ॾींहुं बि ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां फायरिंग जी ॾे वठि थी हुई। एपीसी ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां ॾोहारियुनि जे थाकनि खे निशानो बणायूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे बरकत झंडेर जी। बरकत, अपडेट कजो। जी बिल्कुल, शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ सखर पुलिस जे पारां शिकारपुर ऐं पनवाकल जे कचे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। इन हवाले सां सखर पुलिस जे तरफ़ां बाज़ाब्ता तौर ते पधराई पिणु जारी कई वई आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त एसएसपी सखर इरफान समो जी निगरानी में पुलिस नफ़री चक ऐं रज़ा ॻोठ वारे कचे में सर्च ऑपरेशन करे पई, जंहिं जे दौरान शेरू महर जी गिरफ़्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा पिणु हया विया आहिनि। इन सां गॾोगॾु एसएसपी सखर इरफान समो पिणु पधराई में इहो ॼाणायो आहे त इन सॼी कार्रवाई जे दौरान एपीसी ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद वरिती पई वञे। इन खां अलावा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गुज़िरियल ॾींहं जेके ॾोहारी टोला आहिनि उन्हनि सां पुलिस जो मुक़ाबिलो पिणु थी पियो ऐं फायरिंग पिणु हिक ॿिए ते कई वई हुई। एसएसपी सखर इहो बि पधराई में ॼाणायो आहे त हू शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ संजीदा आहिनि। इन करे ई उन्हनि शेरू महर जेको शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार आहे, उन जी गिरफ़्तारी जे लाइ उन्हनि 50 लख रुपया उन ते इनाम जी सिफ़ारिश पिणु कई आहे। घरू खाते खे अहिड़ी सिफ़ारिश करण खां पोइ पुलिस जे तरफ़ां हिन महिल बि कचे जा इलाइक़ा आहिनि शिकारपुर ऐं पनवाकल जो कचे वारो इलाइक़ो रज़ा ॻोठ, उते पुलिस जे तरफ़ां सर्च ऑपरेशन जारी आहे। जी बरकत, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।